मलेर में शागिर्दियाणीअ खे अगवा खां पोइ मुबैना तौर ज़ियादती जो निशानो बणायो वियो। पुलिस कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। डिग्री कॉलेज गुलशन हदीद जी शागिर्दियाणी बुशरा राजपर के जवाबदारन पारा मुबैना तौर ज़्यादती जो निशानो बनाइण बाद खेस बेहोशी वारी हालत में छड़े फरार थी वया। मुतासिर नारी के वारसन जो चवण है जवाबदारन बुशरा के कॉलेज में वापसी ते अगवा करे ज़्यादती जो निशानो बनायो है। उन्हनि चयो जवाबदारन के गिरफ्तार करे इंसाफ कयो वञे। बुशरा राजपर जो चवण हो त खेस फवाद ऐं समी समेत 5 ॼणनि अगवा कयो हो। पुलिस वाक़े जो केस स्टील टाउन थाने ते दाख़िल करे बिन जवाबदारन के गिरफ्तार करे वरितो आहे। कॉलेज में वापस पई अचां मां गवर्नमेंट डिग्री कॉलेज हदीद में। मां ऑटो जो वेट पई कयां पर ऑटो त न आयो त उते ई बीठी हुयमि। कोई गाड़ी वारो आयो, हुन में समी छोकिरो, हुन मूंखे गाड़ी में अंदर कयो। उते ई मतिलबु बेहोश वग़ैरह मां थी वियमि। अंदर फवाद छोकिरो वेठल हो, बसि एतिरो मूंखे यादि। गाड़ी में अॻिते बि 2 हुआ छोकिरा। मूंखे न आहे ख़बर छो हिननि मूंसां ईअं कयो, पर मूंखे इंसाफ़ खपे। मां न छॾींदमि कंहिंखे बि। जो मूंसां थियो उहो बि कंहिं छोकिरी सां न थिए। मुंहिंजे बाबा, मां पढ़ण वई हुयमि स्कूल, मुंहिंजे हथनि में किताबियूं, किथे वियूं मुंहिंजी बुक्स, हर शइ किथे हली वई। छो मूंसां ईअं कयो, मूं छा बिगाड़ियो? असांखे जीअं इतला मिली हिननि घर न पहुती, असां फ़ौरन पंहिंजी जांच पड़ताल कईसीं। ॿिए ॾींहं ते सुबुह जो 10 तारीख़ ते सुबुह जो 10:30 बजे डिफेंस थाणे वनफाए खां असांखे इतला आई त हिकु बच्ची जेका आहे नामालूम लावारिस जेका रोड तां मिली आहे, तव्हां डिफेंस थाणे ते अचो पई आहे। पोइ असां डिफेंस थाणे तां वञी नंढी खे वञी करे उतां बरामद करे वठी आयासीं। जेको हुनजी कैफ़ियत तमामु घणी ख़राबु हुई, जो तमामु उन कंडीशन में कोन हुई। पोइ मां उतां वठी मां हुन प्राइवेट तौर ते हुनजो मां इलाजु करायो। जेॾी महिल इलाजु कराइण खां पुठियां मां उनखां पुछो, जॾहिं हुन हक़ीक़त ॿुधाई त मां कल्ह अची FIR कटाई आहे। SHO स्टील टाउन तमामु घणो कोऑपरेट कयो आहे ऐं हद खां वधीक जेको आहे हुन फौरी तौर ते हुन ऐं हुन मुल्ज़िमान गिरफ़्तार करण में पंहिंजी मदद कराई। जेके 2 मुल्ज़िम गिरफ़्तार थी विया आहिनि। बाक़ी जेके अञा 2-3 ॿिया मुल्ज़िम आहिनि, असांजी उहा उनखे अपील था कयूं त फौरी तौर ते उनखे गिरफ़्तार कराए असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट चीफ जस्टिस, IG सिंध, SSP मलीर, इन्हनि खे अपील कंदुमि असांखे इंसाफ़ खपे। जेसि ताईं इंसाफ़ न मिलंदो, हिननि दर्दीलनि खे फांसी न ॾिनी वेंदी, तेसि ताईं असां सुको जो साहु न खणंदासीं।